ब्रेकिंग न्यूज़ आहे तंगवाणी मां, जिथे रात देर से अगवा थियल मज़दा के क्लीनर दुर मोहम्मद गोलो की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। मुखबी के वारसन ऐं ट्रांसपोर्टर्स जो गाड़ियों बीहारे मासूम शाह स्टाफ वटि धरणो हणी ट्रैफिक मुअत्तल करे छॾी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त रोज़ फुरूं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि, पर पुलिस को बूटो नाहे ॿारियो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे तंगवाणी में रात देर से अगवा थियल मज़दा के क्लीनर दुर मोहम्मद गोलो की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। मुखबी जे वारसन ऐं ट्रांसपोर्टर्स गाड़ियों बीहारे मासूम शाह स्टाफ वटि धरणो हणी ट्रैफिक मुअत्तल करे छॾी। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त रोज़ फुरूं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि, पर पुलिस को बूटो नाहे ॿारियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे साबिर मलकानी। जी साबिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जिले में भाड़े जो है जो भी चवणु आहे भाड़ा जो ऐं फुर जेको मामूल बणियल जेको आहे हिननि मुताबिक़ पुलिस खे जल्द में जेका जी ठीक है, मुझे मेहरबानी साबिर अपडेट करण लाइ।